हेलो। ओ किरण, ॿी शादीअ जी मुबारक हुजे। ये ना मूंखे ख़बर आहे त तूं मूंखां नाराज़ आहीं, नाराज़ हूंदे, पर छा किरण, एॾो वॾो धोखो मूंसां छो कई किरण? तो छो ईअं कयो? बिलीव मी साबिर, मुंहिंजे दिल में तुंहिंजो प्यार अॼु बि पलिजी रहियो आहे, पर तो ॿी शादी करे छॾी। ईअं न किरण, तोखे मुंहिंजी दिलि सां खेॾण जो एतिरो शौक़ु हो न त तूं मूंखे ॿुधाई हा किरण, मूंखे त मां पंहिंजो ही सीनो चीरे हीअ दिलि कढी तुंहिंजे तिरीअ ते रखां हा। भले तूं मूंखे मयारू ॾे साबिर, पर मां हिते नथी रही सघां। मां अहिड़ी ज़िंदगी नथी जीअण चाहियां। मां क़ैद में आहियां। मां ज़हर पी पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि। साबिर मूंखे वरी इशफाक़ खां ज़रूरु आज़ादु कराईंदो, छो त हू मूंसां मोहबत थो करे ऐं मोहबत में कंहिंजी दख़ल अंदाज़ी कोन बर्दाश्त कंदो। इशफाक़ वटि आहे ई छा जो हुन सां ज़िंदगी गुज़ारींदसि? नो, नेवर। मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी आहे, उन ते को बि हुकुम हलाए नथो सघे। हिन दिलि में साबिर जहिड़े अमीर माण्हू लाइ मोहबत न आहे त पोइ इशफाक़ खे बर्दाश्त कीअं कंदसि? किरण, वो शायद तोखे दिल जी ॻाल्हि ॿुधाई, तू उन करे परेशान थी। प्लीज डोंट टॉक टू मी, लीव मी अलोन। किरण, मां छा कयां? वसीम जूं यादूं मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां निकिरनि कोन थियूं। वसीम जी जुदाई मुंहिंजे दिल में घर करे वई आहे। हज़ार दफ़ा उनखे ॾिसण जे बावजूद बि हू हर हर मुंहिंजे साम्हूं बीठी आहे। मां छा कयां करण? मां सम्झां थो त हर हर मुंहिंजी ज़बान ते नसीम जो नालो तुंहिंजे रूह खे रंजाए थो ऐं तूं ॿुधणु पसंदि नथी करीं। प्लीज बस कयो, तव्हांजी हर ॻाल्हि मूंखे रंजाए थी। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।